मेरे साया हर बली हजरत मिठाई साहब रहमतुल्लाह तआला अलैहि बरकात इरशाद तो फरमाए त अल्लाह उहे आन नतने असांखे ओ नहीं दुखी अमीर न गुजरे तकीदे तनखाड़ जन सारू हलहाड़ से वादी करवे छड़ा आए मजहरे नूरे खुदा बलगल उलाब कमाली मौला अली मुश्किल कुशा कशफत जाब जमाली हसनैन जान फातिमा हसरत जमील खिसाली या मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम आले सुन्नत वल जमात जा उलमा इकराम हुफ़ाज़ इकराम खान हज़रात व बिरादरान इस्लाम अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू व अमन वालहू ये मुक़द्दस कलाम मजीद मा आयत सगोरी तिलावत कई है। इन आयत मुबारक जो तर्जुमो कंदुस इन आयत मुबारक जो शान नुज़ूल अवा प्यारी जमात खे ॿुधाए तवा प्यारी जमात को दुआ पे नदा से अल्लाह रब्बुल आलमीन तवा जो अचण वेहण ॿुधण क़बूल फरमाइंदो ऐं इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाइंदो। हाणे नाला मां कंहिंजा कोन थो खणा जेके मथे मुअज़्ज़ज़ महिमान सॼी जमात जा वेठल आहिनि अॻवान पंहिंजा तव्हांजा ॼातल ऐं सुञातल आहिनि छाजे करे उहे 5 मिंट बि मूंखे छॾियो त मां बिस्मिल्लाह करे तक़रीर शुरू कयां जो टाइम मुख़्तसर आहे चारे जो सिजा जो नमाज़ बि पढ़ूं वरी मूंखे लाड़काने ॾिस मोटणो आहे तो महिरबानी कजो तंग दिलि करे न वेझो फ़राख़ दिलीअ सां वेझो छोलियूं ढले वेझो जा बि अल्लाह अल्लाह जे रसूल जो ज़िक्र ख़ैर हलंदो आहे में रब जे रहमत जी बरसात वसंदी आहे पोइ जेको क़दुरु नथी ॿुधी पवे त पोइ इन जी बहार मां नथो ॾसे सघाए अलाए छा अल्लाह की ज़ात बाबरकात फरमायो तो फकुल तआलौ नदउ अब्नाअना व अब्नाअकुम वनिसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين। रब्बुल आलमीन की ज़ात बाबरकात पांजे हबीब के फरमाए त ऐ महबूब वाह वाह जेॾो शान आहे असांजे नबी साईं जो रब्बुल आलमीन तो सॾु करे फरमाए थे वॾे शान वारो न अल्लाह सॾु करे त ऐ महबूब ऐं मुंहिंजा पोइ सॾु करे चवे त ऐ मां कहिड़ा पोइ जेका सदा मिलंदई ते राज ॾिसंदई। अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात बाबरकात फरमायो त ऐ मुंहिंजा महबूब हसन हुसैन जा नाना खातून जन्नत जा बाबा जेको तोसां ईसा अलैहिस्सलाम जे बारे में दलील बाज़ी करे हिन खां पोइ जो तोखे इल्म अचे वियो त तूं इन्हनि खे फरमाए त अचो
मदियूं पंहिंजा पुट ऐं तव्हांजा पुट पंहिंजूं औरतूं ऐं तव्हांजूं औरतूं पंहिंजा साह ऐं तव्हांजा साह वो मुबाहिलो करियूं वो अल्लाह जी लानत विझूं बूढ़नि ते बेशक इहो ई सचो बयान आहे ऐं अल्लाह का सवा को मबूद नाहे ऐं बेशक अल्लाह जी ग़ालिब आहे हिकमत वारो पोइ जेकॾहिं मुंहुं फेरनि त अल्लाह फसादनि खे सुञाणे थो हे आयत मुबारक जो तर्जुमो जेको तव्हां प्यारी जमात खे ॿुधायो असां ग़लति तर्जुमो क़ुर जो सुनी मरी परे न कंदो ॿिया केतिरा ई जेके मुस्लमानीअ जी दावा कनि था उहे सही तर्जुमो क़ुर पाक जो नथा कनि उन्हनि खे क़ुर ई पुॼंदो जेके क़ुर खे नथा बख़्शनि थिए तव्हांखे छा बख़्शींदा जेके अल्लाह के जे कलाम पाक के पंहिंजे उल्लूअ ते करण जहिड़ा क़ुर जा तर्जुमा था मटाइनि पिया कंद चक त हिते बि लिखो छत को हिक ॿिए खे न पर रुगो क़यामत जो सचो उबलण ते रुगो कहाणीअ खे क़यामत जी कोरत लॻे हेॾो रब जे अदालत जी जेॾी महिल कुर्सी पवंदी ऐं अन्न मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यजलिसु अलल कुर्सी फिर रब जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे कुर्सीअ सां गॾु मदीने वारे जी कुर्सी रखाई ऐं सभु करे कुर्सीअ ते विहारे अखियूं तव्हांजी उते खुलंदियूं वो उन्हीं मन असां तुंहिंजे कंध खां वठी करे होॾे बूट कराईंदासीं त होॾे ॾिसी रोज़े जेको अलाह सां गॾु कुर्सीअ ते वेठो आहे सुभान अल्लाह पुरानी बता आयो जुदाई का ना है उन्हनि सां जो खवास सुभान अल्लाह दंद फेरियो तो चरे तुमरी साहब छा कयूं मिटियूं हिन माइटियूं हिन सना पंदियूं हिन न्याणियूं हिन प्यारियूं हिन ॾिनल हिन वरतल हिन ज़माने सां उथणो पिया वेहणो पिया ज़माने सां मुंहुं पी ॾियणो आहे पोइ ज़माने सां वञी मुंहुं ॾेई जा मोहम्मद सां मुंहुं ॾेई जॾहिं मदीने ॾे मुंहुं कयो उन्होंने इन्होंने दुश्मन सां ख़तरी तालुकात करे छॾिया दुख पंहिंजे जो थींदो आहे पराए जो न थींदो आहे ॻाल्हायो छो नंढा गुलाब जे लाइ मुंहुं करे वियो जे टेड़ा फेड़ा कंदा नारे विया फ़र्क़ु न ईंदो पंहिंजे जो दुख थींदो आहे पराए जो न थींदो आहे हिन सां नथा ॻाल्हायूं यहूदी नसरानी सां नथा ॻाल्हायूं ठीकु आहे बसि उन्हनि जो पंहिंजो मज़हब आहे असांजो पंहिंजो मज़हब आहे न असांखे छेड़नि था न असां ई उन्हनि खे छेड़ियूं था तव्हां जॾहिं हिननि ख़ैरतमंद सुननि खे छेड़ियो था त पोइ एक्शन जो रिएक्शन ज़रूरु थींदो जेको मां ॻाल्हायां थो तव्हांजी दिलि तंग त न थी वेंदे पंहिंजे ज़माने जे घरू मसालनि ते बि बिनहाल कंदो आहियां या न मथे ते पंहिंजे घरू मामले ते दोस्तनि जे मामले ते बि बिनहाल कंदो आहियां या न कंदो आहियां जायदाद ते प्लाट ते ज़मीन ते कंहिं 24 महीने ॻाल्हि ते नंढड़े ॿार खे को जवान थो हणे थो त कलेजर थो हणे पर जे घर जे कुते खे को सॻो थो हणे त सॼो ओड़ो पाड़ो थो मथे ते करे
अरे जो मुसलमान को खुदा का जेड़ो के नबी के इशारा किया नारा तकबीर, नारा रिसालत, नारा खिलाफत, नारा हैदरियत, नारा पीर। ये आयत मुबारक जो तर्जुमा तवा बुधो ना, हाले ये आयत मुबारक जो शान हुजूर बुधो, नबी असाई के दरबार में नजरान के शहजाई साई आया। अच्छे महबूबन करीमन के अर्ज कयो तो भाई साहिब को सवाल रो खणी आया है मेहरबानी फरमायो कि जवाब जी इनायत थे रसूल के सरदार फरमायो तो सवाल कयो चई तो सवाल इयो बात सिर्फ रुगोता के इयो बुधायो अता के नबी ईसा अलैहि सलाम में तवा जो केड़ो एतिरादा केड़ो अकीदो वा रहमत वाले रसूल फरमायो त ईसा अलैहि सलाम अल्लाह जो बंदो वा अल्लाह सही नबी करे मोकलिस इंजील किताब मसाला दुल कयइस जब मोजदा दई करे दुनिया के रस्ते पे मोकलिस पाके कुदरत कामना जो पावर खुदा दे खाने हो तमारे दे भी पावर मारो आया के बगैर पीर के कुछ पता ख्याल करे सदा हो सुभान अल्लाह ईसा ने जो नसाई अच्छा जो पाके नबी में अकीदो बात याद अल्लाह जो फरमाया असली अल्लाह हुआ गलायो भाई परेशान क्या केनी प्रिय के ढाकन गुस्ताखी अल्लाह रब्बुल आलमीन ने कुरान नाज़िल फरमायो त लक़द कफ़र अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह हुवल मसीह इब्न मरियम सुभान अल्लाह महबूबा महबूबा इन्हने इहा गाल चई आहे इन्हने इहा गाल चई आहे इनके चवंदा आहे त ईसा पुट मरियम जो अल्लाह हुआ लक़द कफ़र अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह हुवल मसीह इब्न मरियम सुभान अल्लाह गाली बने वाली इन्होंने यह गाल महबूबा चाहिए जो ये समझा है कि ईसा पुट मरियम जो खुदा है एकड़ी गाल चवण जड़ी आई बुधी छड़ियो सुभान अल्लाह नबी असां ये हिकड़े दफे अली के फरमायो रवायत खुद मौला अली पाक कया सुभान अल्लाह अन अली रज़ी अल्लाह तआला अन्हु قال رسول الله صلى الله عليه وسلم ठीक मसल من ईसा अलैहिस्सलाम जेरे खुदा रवायत हो करे तो मुझे सुने रसूल फरमायो दाए अली यार तुझो मिसाल भी ईसा अलैहिस्सलाम मारो सुभान अल्लाह जेरे खुदा तो फरमाए तो मतलब क्यों सही है कि सही किया पान फरमाया तो असर करता तो हुल यहूद तो हर ईसा अलैहिस्सलाम का दुश्मन और ऐसे कदर जो उन्हीं के पास आमन मां से भूतान आया इल्जाम आया ईसा अलैहिस्सलाम का मोहब्बत पर ऐसे ही जो उन्हीं मोहब्बत में अटे करे उनके मन में ईसा अलैहिस्सलाम के बच्चा ये का उन्हीं अच्छी न हुई
माना खुदा जो पुत्र चयो या खुदा खुद चयो माशाअल्लाह चङा चङा माण्हू इहे त आहिनि जेके असांजे कॾहिं ॿुधनि था भला जेकॾहिं पोख आहे त उन में कॾो सॼो बि थींदो आहे या को दाणो सुठो हूंदो आहे थोरो घटि बि हूंदो आहे उन जी परवाह पाण खे नाहे करणी हज़रत मौलाना अब्दुल गफूर हुसैन जहिड़ा वेठा आहिनि मुंहिंजो दोस्त महिरबान हज़रत मौलाना गुलाम वहीउद्दीन जहिड़ा आलिम वेठा आहिनि साईं फज़ल करीम जहिड़ा अहले दिल वेठा आहिनि हज़रत साईं मीर हसन हैदरी जहिड़ा समझदार सपूर जो दानश्वर वेठा आहिनि सुभान अल्लाह बाक़ी बता खोलण जो टाइम रो वठी हो ये फरक है गलायो अल्लाह खुश रखो ये गाली पे कम जो को ये ना है कम वाली गाली ये करे असा जो सुन्नत जमात वालो को गाली उठी आई पांच दिल के अंदर के पैदा कई ये रात जो शहंशाह बगदाद के जन्नत की के दो पिछाड़ नबी के तरफ बदल नहीं हो जाई साथ तक तक की जारी नबी फंग के शहर इल्म जो दरवाज़ो अली सुभान अल्लाह समझी लियो बस नबी जो इहो फरमायो सुम्मा काओ हर अली आयो थोड़ो देखी करे सुभान अल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु हसन हुसैन के बारे फरमायो तो यो लोगो फिकिया रजुलान मुहिब्बुन मुफरतुन बिमा ला तफिया व मुबगदुन यक़बिलहु शनअती अला अन यबअतनी सुभान अल्लाह अली असां फरमायो त मुंहिंजे मामले में बि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू मरंदा थींदा ओ जो मथी हदीस में कहे बिदान नबी फरमायो अली के तो तू जो मिसाल भी ईसा अलैहिस्सलाम वारो जो यहूद के दुश्मनों कयुस एतिरे क़दर जो हुनजे मुंहं ते बुहतान हयो ईसा ने मोहब्बत करे अहिड़ी मंज़िल ते पहुचायुसि जेका ईसा अलैहिस्सलाम जी न हुई खुदा पिया चवनि से तजावुज़ करे विया हथ मथे विया लांघा काढे विया लांघे में दादागिरी न कयो सुभान अल्लाह वाह वाह अली असां बि फरमायो त मुंहिंजे मामले में बि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हलाक थींदा अली खे अर्ज़ु कयो त साईं कहिड़ा पाण फरमायो त मुहिब्बुन मुफरतुन बिमा लैस फिया हिकिड़ो उहो टोलो जेको मोहब्बत कंदो पर मोहब्बत में वधी वेंदो तजावुज़ करे वेंदो मुंहिंजे लाइ अहिड़ा मोहब्बत में लफ़्ज़ इस्तेमालु कंदो जेके मां अलीअ खे न सूहंदा या त ख़ुदा चवंदा या नबूवत खां विलायत जो चवंदो मथे पपाईंदा इमामत खे मथे सम्झंदा इहे बि लफ़्ज़ चई रहंदा त अली न जिहाद ख़ुदि मोहम्मद न जिहा अहिड़ा कलमा मुंहिंजे शान में इस्तेमालु कंदा जेके मुंहिंजे उहे शान वारा न आहिनि इहे बि मोहब्बत में जेके वधी तजावुज़ करे वेंदा हथ खां टुटी वेंदा ॾाढा लंघे वेंदा इहे बि हलाक थी वेंदा यहमिलुहु शनअनी अला अन यबअतनी ॿियो उहो टोलो जेको मूंसां छाड़ कंदो माथे पूरो हलंदो इहो बि टोलो हलाक थी वेंदो قال ليحبني أقوام حتى يدخل النار في حبي सुभान अल्लाह ويبغضني
मौला अली शेरे खुदा फरमायो तो के माण्हू मूंसां मोहब्बत कंदा मोहब्बत जे करे जहन्नम में वेंदा मरो तो का मरो असां पंहिंजो बयान कंदासीं बाक़ी हा जेकॾहिं ग़लति ॻाल्हि हुजे त सोच करे जो क़ुरान में माता जो खून माफ़ थो कयां लिखी थो ॾियां बाक़ी ईअं तोखे कीअं छॾींदासीं बाजार दस की रजा मुरी में दुनिया को मरी में खत्म थी वञे पोइ मुल्क को तूं जीअं वॾे कीअं पियो चओ बाक़ी में अली असां फरमायो के माण्हू अहिड़ा हूंदा जेके मूंसां मोहब्बत त कंदा पर मुंहिंजे मोहब्बत जे करे जहन्नम में वेंदा जीअं अलाह जे क़ुरान में फरमायो त युदिल्लु बिही कसीरा व यहदी बिही कसीरा घणा इहो क़ुरान पढ़ी गुमराह थी वेंदा घणा इहो क़ुरान पढ़ी हिदायत वारा थींदा मञे थो ॻाल्हि खे या न पढ़े क़ुरान खे गुमराह त ॻाल्हि आई न पाण क़ुरान में चवे मुंहिंजा रुॻो फत ते नंबर रोज़े थी ॻाल्हियूं पढ़ो यार पढ़े क़ुरान ऐं थी वञे गुमराह ॻाल्हि छा आहे वो गुमराह इन्हीअ जे करे थींदो जो क़ुरान जी माना तब्दील कंदो मटाईंदो क़ुरान शरीफ़ खे पढ़ंदो पर सम्झंदो न खुटनि वारियूं आयतूं वॾीअनि ते हलंदो अदा ने ॻाल्हि ॿुधायो आया ॻाल्हाइण ते हेॾनि जे ॻाल्हाईंदो त ॿाहिरि सवणे त सलाह वञे अरे पढ़े क़ुरान ऐं जे गुमराह ॻाल्हायो त सही ऐं अई नज़र इला वजह मुशहब इबादत क़ुरान खे ॾिसण ई इबादत क़ुरान खे ॾिसण ई इबादत पर ख़ुदा को क़ुरान में फरमाए थी क़ुरान खे पढ़ी खड़ा गुमराह बणिजी वेंदा भाई तो सच फरमायो जो न गुमराह पढ़बा भली रात भी क़ुरान पढ़नि पर जे क़ुरान के सही इस्तेमाल न कंदा त गुमराह थींदा रब फरमायो इहो क़ुरान पढ़ी हिदायत वारा बणिजी वेंदा उहे हिदायत वारा उहे जन पर बाटे के इश्क सां क़ुरान पढ़ंदा इश्क सां उन्हीअ खे सम्झंदा पोइ क़ुरान ते जॾहिं अमल कयो क़ुरान खे पढ़ियो सम्झियो उहे कलंदर बि थिया त फिटाई बि थिया त अली असां ये फरमायो त के माण्हू मूंसां मोहब्बत कंदा मुंहिंजे मोहब्बत जे करे जहन्नम में वेंदा चइबो त शरीयत जी हद टपी वेंदा अंधी आहे न मोहब्बत भाइयों को बदली अक़वाम हत्ता यदखुल दार फी बुक्सी के माण्हू मां अलीअ सां बुक्स रखंदा मुंहिंजे बुक्स जे करे जहन्नम में वेंदा निको छपो न पई टोला तव्हांजे अखियुनि जी आॾो घुमंदा था वतन अंदायो
भाई टोला तवज्जो अपने जे सामने जेके मोहब्बत जे दिल में हले आया कम मरी गया हलाक थी गया जन्म के तरह में बनी गया हिकिड़े उहा हिकु अलीअ जो नालो खणी बनो जो तूं फिरी वञे मुश्किल कुशा चओ सही हक़ है जे हक़ जो पूरो लोरे अरे तुझे अखियुनि जे आॾो हो उन मूंखे सुञाणा है करे केवार ने गुला फैसलो दो छॾियो तो मोहब्बत में बदल जंगिया मूसा दुश्मन जंगिया बाकी जेको जन्नती टोलो आहे उहो हिकु ईदगाह में हुजो अल्लाह शादी कंदो आहे कम कने था मन में यूं लॻा कॾहिं झिझड़ियो अथई न कंहिं मों ॼाणो आहे जंहिं क़ुर जो इनकार कयो सो काफ़र थी वियो अलीअ फातिमा सां शादी कई आहे हसन हुसैन पुट खां नबीअ जो दामाद आहे नबीअ जो नवाज़ आहे हेॾे मौले मर्तबे जे फ़ाइदा उनमें तो कोई शक कोने पर उन अंधी मोहब्बत न करके जन्नत के बजाय जहन्नम में भी जाइए खुद मौला अली शेर खुदा जो फरमाओ ना फजल को कुछ नहीं सुभान अल्लाह शाबाश इन्होंने या गाल चई महबूबा ऐं ये चवंदा आहिनि तो ईसा पुत्र मरियम जो खुदा है अरे तू चवे न इन मसल ईसा इंदल्लाह है मसल आदम खलकहु मिन तुराब सुभान अल्लाह बेशक ईसा अलैहिस्सलाम भी आदम अलैहिस्सलाम वांगुरु बन हुआ सुभान अल्लाह नबी असांखे हिननि खे क़ुरान जा सबक़ ॾिना तालीम ॾिनी जवाब ॾिना मगर हे सिद्ध ते अटल बीठा आहिनि रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात वरी हीअ आयत नाज़िल करे मोकिलियसि ऐं महबूब जेको तोसां ईसा जे बारे में दलीलबाज़ी करे हिन खां पोइ जो तोखे इल्मु अचे वियो त इन्हनि खे फरमाए हाणे मां जवाब तव्हांखे ॾिना मञो नथा मुनाज़िरे में ॻाल्हि टुटे नथी टुटे त पोइ हाणे तव्हां मुक़ाबिलो मुबाहिलो जॾहिं तव्हां पंहिंजे दावा में सचायो अचो त सॼियूं तव्हांजा पुट ऐं पंहिंजा पुट पंहिंजूं औरतूं ऐं तव्हांजूं औरतूं पंहिंजा साह ऐं तव्हांजा साह पोइ हिकिड़े मैदान जे अंदरि ॿई टोला तूं बदू था थियो तव्हां मूंखे बद दुआ कयो मां तव्हांखे बद दुआ कयां पोइ जेको टोलो हथ में हूंदो ख़ुदा उन्हीअ खे आबाद कंदो जेको नाहक ते पथर ते निकिरे उन्हीअ जे मथां अल्लाह जी फटकार कयूं सुभान अल्लाह अचो जेकॾहिं दवा में सचायो खड़ा था हटा सुभान अल्लाह कभी ॾिसण लॻा गाने में तमायो बीठो ठीक आहे जेकॾहिं मुनाज़िरे में नथा वञो त मुबाहिले जी दावत थो ॾिए सुभान अल्लाह पोइ हर हिकु टोले में सपूर जो माण्हू समझदार फतीअ तबियत जा बि थींदा आहिनि हर हिकु टोले में घणा तरू तबियत जा बि थींदा आहिनि इहा आहे सुन्नत जमात वारनि खे क़ुर में कंदुसि त तरू तबियत न धारिजो बुर्द पारा कयो कॾहिं ख़िदमत कयो हे हुसैनी हे कासिमी हे कादरी हे नक्शबंदी हे सिकंदरी हे करमी सुभान अल्लाह हे ताहिरी हे सफारी हे
पर आयो तो सब सुनी न कुरान सुभान अल्लाह आयो नमाज भाई के जानी में होकर के दो भेड़ा कुरान पूजा दो सदा है तो कोई दे प्यायो ये तो मेरे मुल्क में काम में जो सब तो हम जो पंजा रहा जो क्या न तो ए लाता है कि कद पकड़े चला था रड़ के खाई वही सही है ना तेरा मानो खाई यार पाजन जी लखन भाई मत कयो मां पार पीरन वारो आया को ते वर्ष तो थोड़े आया सुभान अल्लाह ताकि जब सब कुछ दोनों पीरा तो मैं तो फुल घूमदा है वो जे वो तो चट्टा खायो नहीं कद तेरी खवनी सुभान अल्लाह तो ये न कयो भाई तो कयो ना सुभान अल्लाह जो तो मां भी तो सही सिंध में हमें मारो आया जे गोठ में दो ना तो ताजुल वाला भी दिखा दो छोड़े सही तो कमर वाले का पुटका भी दिखा दो भाई आजकल शाह साहब का मुरीद भी दिखा दो भाई चोरी का स्वान भी अपने बैठने वाला दिखा दो सुभान अल्लाह का पोस्किल पुटके वाला भी दिखा दो सुभान अल्लाह ताहिरी भी दिखा दो पर बहुत ज़्यादा बचा बचा अर्ज़ कंदा तो पाण सां भाईचारो मोहबत कजो जेकॾहिं असली सभा पंहिंजो अलॻि अलॻि थींदो त पोइ दुश्मन चढ़ी वेंदव बाक़ी असांखे वारे में काॾे ॻोल्हायो त किताब पाणी क़ुरान खे धंधो एॾो हणंदा सुधी वियो 12 महीना न टिके त पोइ असांजो एमपी बंदि ई न कजो सुभान अल्लाह हे मदरसन में पढ़िया आहिनि 10 साल बाक़ी असां मदरसन में ॿार पढ़ी आया आहियूं जो मुशरिक थी विया दिल्लीअ जा ठग ऐं नंबर बि 420 अथव हेॾे ख़्याल अथव सुभान अल्लाह अचो अचो जेकॾहिं पंहिंजे दावा में पहुचायो बस जेके उन्हनि में करूं तबियत जा बस मोबाइल करा तूं भले ॿिए वरी तूं ॼणे त ख़्यालु करे ॻाल्हाए ख़बर अथई त मोबाइल करे कंहिंसां थोरो चंड जे चीरण वारो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे आज सही ॻाल्हाए सदो थी ॻाल्हाए सोचे सम्झी मुक़ाबिलो रखबो हे उहा हस्ती आहे जे रुॻो हीअं आङुर हीअं कई त भॼल सिज टे परीअ ते आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जेके चला थी वञे मोदी आहे पार्टी आहे गर्जन खे आबाद करण वारा हा इबादत ते बि राज़ थींदो आहे तो असां मुस्लमान वांगुरु कोन हा त अलाह जा घर मस्जिदूं बर्बाद करे वेठाड़ा वञी आबाद कयासीं पंहिंजे कबूलनि में ॾाढा नौकर रखियासीं मस्जिद में को मोड़ी ॾियण वारो कोन्हे हे सिर्फ़ तुंहिंजो तुंहिंजे या रसूल अल्लाह जे चवण में इहो भॼा लॻो पियो थी न त तूं मारा जहिड़ो आहे तूं जेको न रबी अव्वल में जेको नबीअ खे मिलाद जो हिकिड़ो फर्ज़ो आहे असां हथियार खणी सघां था कयूं हुन सां केरु जहिड़ो कंदो इहो त महबूब जो आशिक़ आहे असां हथियार कॾहिं न फिटा कया वरी जंहिंजा अख था ॾेखारी ऐं मदीने ते मुंहुं करे या रसूल अलाह तो पुकारे त असां फिरनि खे किरी था पोइ त हे मालिकी वारो आहे मेरे तई कदरा परेशानी सैयद मुदल शाह बादशाह के यहाँ से बाबू शाह घाट बदी गुजारिश है इससे दे मने सैयद है तो बहुत मेहरबानी कयो तेरे मां तो कोन तो सुञाणा साईं का असांजे मुर्शिदनि करीमनि जो इहो असुल खां वठी करे दर्श ॾिना न अथव अला
पाण वक्त जा गौसा सरदार मशहूर नवाज़ा साईं पर जेडी मन स्टेज ते ईंदा हक़ में ऐलान कराईंदा त जलसे में को सैयद आलिम हाफ़िज़ कुरान हुजे मथे स्टेज ते अचे सुभान अल्लाह ये सब गाता ये साईं जाए में वो ये अल्लाह वाले का सब का हलदा आईदा है क्या पता ही हलदा आईदा सुभान अल्लाह क्या रसूल अल्लाह तवा के कभी ते जमात में डायो भली को समर्थन जो मिल जो हुए तो ये असा के सरदार मशहूर वाले साईं जो किरदार हो या कहते जो वाक्य से वाक्य सुना ते सही तकरीर न फरमाईंदा सुभान अल्लाह पर हिकड़े दफ़े दावत ते जा मुझे कुल तुझे करे तो गाल ॿुधाए निकिरी पई आ ॻाल्हि जलसो जेॾी महिल पाण पढ़ी आया त हिकिड़ो मख़सूस कमरो हुयो जंहिंमें साईं बादशाह मशहूरनि वारे सरदार जो बिस्तरो लॻल हो पाण उते अचे आराम थिया 5 मिंट मुरीद उते अञा तरक़ ई थींदा हा त पाण उथिया वी रहिया मुरीद हयात थी विया अर्ज़ कयूं क़िबला तव्हां तशरीफ़ रखो पाण फरमायो त न मां न विया साईं का ॻाल्हि को सबबु पाण सदो साहब वियो पाण फरमाईंदो ॿाहिरि वञो ॾिसो काथे को सैयद हेठि सुम्हियो पियो अथव उन खे वठी अचो उठाए अचोसि जमात सॻोरी भॼी मस्जिद में मदर थिए उता कढे बाबा तू केरा जमात में जलसे इख्तिताम पज़ीर छो त हली वई साईं असां जेका बि जमात हिकिड़े आहे कोई बि सैयद कोन्हे पाण खट ते वेठा वरी उथिया पाण फरमाए त सैयद नारा तकबीर नारा दावती फकीर ईअं चया मस्त बणिजी विया वो जेको जाते जलसो हुयो वो हाणे बंदा अल्लाह सही थो ॼाणे पंहिंजे लीमन जा वण हा या ज़ैतून हा या के अंब हा पर हुयो इहो अहिड़ो बाग़ वजन ॻोल्हे त ॾिसनि त हिकिड़ो लीमे जो वण आहे या अंब जो आहे उन्हीअ जे हेठो हिकिड़ो माण्हू सुम्हियो पियो आहे सुभान अल्लाह पूरो थियो मां चवंदा बाक़ी कलाक ॿ कलाक वधीक ई सुम्ही थो पोइ पोइ सुबुह जो हलियो वेंदुसि चई न हेॾे उथी आहे सैयद खे वठी पटे आया साईं जे अंदरि कमरे में चई सैयद आहे काथो वठी आयो कहिड़ा अंब जे वण जे हेठो सुम्हियो पियो हो बाग़ में असां चई कर पटे पटीअ बजायासीं पोइ पाण फरमायो त साईं तव्हां मथां छो न मिलियो तव्हां मूंसां छो न मिलियो जंहिंजे फसायो सियारत कयो तव्हांजो वाइदो ॿुधो न पोइ सुनी पियो सुनी ॾे मां चवां फ़क़ीरनि खे कहिड़ी चवां त तकलीफ़ त मूंखे बिस्तरा जो खटू ॾियो मां चयो कलाक ॿ कलाक मथे वेठो केतिरी पोइ मां हले वेंदुमि सुजंदड़ो थींदो त पाण फरमायूं त हेॾे आज मुंहिंजे बिस्तरे ते ॿिनि फ़क़ीरनि जी टूटी लॻायूं त सैयद जी हिते तव्हांखे ख़िदमत करे सुभान अल्लाह साईं जा फ़क़ीर पेरनि ते किरिया पिया आहिनि साईं असां लख बिस्तरा था ॾियूं सैयद खे तव्हां हिते आराम कयो हेॾो भरिसां हिकु कमरो आहे ॿिया महिमान कढूं था सैयद खे सुठो था रखो पाण फरमाए त बिस्तरो ओॾे ठाहियो हिन सुम्हंदो सुभान अल्लाह मगर कुर्बान मुझा सरदार मशहूर वाला साईं तुझे अदब
पानी नालो वरिया थे लिखियो तो पकड़ वारो हो के सब में से बनी सुभान अल्लाह तो यो ऐलान करता है ये तो मते सैयद आदम हाफिज मते स्टेज पे जो अमीर हुदा नवाब हुदा पर उन्हनि खे सॾु न कराईंदा हा सुभान अल्लाह अलाह कदो तो तव्हां जो इहो फ़ाइदो जारी ऐं सारी क़यामत ताईं थींदो हलंदो इहे दुकान फंड थियण वारा न आहिनि पर माण्हू अॼु नज़र था कनि अटे मां वार था कढनि फ़क़ीर तुर वेठनि जे हलण खे आहिनि पेरनि खां वठी करे मथे ताईं था ॾिसनि सुभान अल्लाह अच्छा ये फिल्म सरदार मशहूर वाले भाई ने बुधा दे मालूम ना हर तो के जो इंसानी तो हो जमदार तो यार मन्यों से या न मन्यों से पर जिंग सच शाबाश हर कोई यो सच कयो न ता माजो हर तो फिरियो बहरहाल छोटो जो मजी भी अदर थारी सुभान अल्लाह Saya kamu baik lo kalau. Oh jangan. Subhanallah. हाँ ठीक है. अल्लाह खुश रखो. हाँ सही मोहब्बत में खतरा बना सामरम था. या को वाय खर हो क्या है तू पागल का गाना मारो मारो मार भाई उन्हें के कदर हो हे आ जाओ मोबाइल तारीख मुकरर थी गई ईसा अल्लाह पाके घर में हजरत सअद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजूर जो सहाबिया ये जो फरमाता लम्मा नज़लत हादिहिल आयत नज़र अपना व अपना दआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलिया व फातिमा व हसन व हुसैन अल्लाहुम्मा रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद इहतजल हसना व अखद यकल हुसैन व फातिमा तमशी खल्फिही व अली यमशी खल्फहा व यक़ूल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहुम इज़ा तराउत फअमिनू लाउड वाले के जो तो थोड़ो बधाई करो ना थोड़ो सुभान अल्लाह बस अरे तो छोटे जगह नहीं ना लिखो खुदा जी बोले तो खुदा ना सारा सारे बखर को सब हमारा या न तो हो या न उठाने वाले है तो हमारे अंदर जो हमारे अदा लगी है फोटो जी यार करो ना ये करोगा अल्लाह ताला के खुश रखे तो हित जो ॻाल्हायां तॾहिं आवाज़ को छपे चेंज करे कुझु थोरो घटि में घटि को असांखे रिलैक्स करे नबी साईं जंहिं महिल जोड़दा हो थिया हाणे ॿी जमायत खे अर्ज़ु आहे भली कमुकार हुजे छा बि हुजे पर मूंखे अधु कलाक ॾियो मां मुकरर आहियां वाइकी आहियां मां ईअं सम्झंदुसि त शायदि इहो दुखारो थियो इहो दिलि शिकस्त थी पियो उथी वियो असां त हिन क़ुर त खणी कोन आयासीं त पोइ असांजे वाइद खे उहे क़ुर में जूं ॿिया कंदा आहिनि फिर ॾाढो ॾींदा आहिनि स्वायूं बि मोकिलींदा आहिनि सभु अॼुकल्ह रुॻो ॿुधो आहे त लंघ तारे जे मथां अचे पता आहे सुभान अल्लाह
जब देखा बात में कहने पड़े जो करो मेरे लोग कहने मेरा तो भी सलाह पड़ना हजाने दा है एक बड़ा कुछ वहां जो था के बाद अरे खाने जुल्फकार पुराने का फैसला करो कराएंगे ये हुआ मैं बंद करो बंद करो या सुभान अल्लाह वो मजर सबका जी मर दिया इसके बाद छोटा नंबर तो लगाया ने मदीने जा साईं ने बोलो तो तशरीफ फरमा गया सिद्ध हुआ या अली साईं के घर और इतने सुभान अल्लाह तो फिर जमीन पर शुरू सुभान अल्लाह आया लो पेशरो दीजिए मदद केड़ा कदम चया मदीने जा साईं जो तो मोबाइल की तारीख रखी करे तो तशरीफ फरमा जा अली के घर सुभान अल्लाह नबी के अली के घर जातो समझे सुभान अल्लाह बेटा ये तेरी मदद दौलत खाने से कदम मुबारक घुमाया है रोइए रो करे जब फेराई तो भली आए भला पीरी जमी जिले शान फिर साहुद्र खुद को खोया मोहम्मदियों के पामाल भले कया भाल तदह दोस्त मुतर आइयो शहर में तो नबीर जमे तो भली आए भला पीरी जानी शाल लगे अल्लाह पे रहमते शल्लत खादी दिए अख में आई है इन्हीं मुराद मारी सुभान अल्लाह दर्द हमारी अल्लाह तक करे भला जे के घर में ना कई मतलब तो भी दीदार करा वही सुभान अल्लाह जड़ी मतलब जो शेर खुदा के हावे के मुबारक पे आया पर दा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ने रसूल सद कयो अली अलिया मुझी भी फातिमा तू भी हलिया हो मुझा हसन हुसैन तमा भी अचो सुभान अल्लाह साईं हुक्म पाण फरमायो साली नजरान जे शहर जा ईसाई आया हा तो कुछ साल कयो मां जवाब ॾिना पर न मञनि पिया वो अल्लाह से मां जो हुक्म कयो आहे मुबाहिले जो हुननि दावत क़बूल कया हो पंहिंजा बि बच्चा वठी विया पंहिंजूं औरतूं पंहिंजूं जानियूं मां बि हुननि सां वाइदो कयो आहे त मां बि पंहिंजूं औरतूं आणींदुसि पंहिंजा बच्चा बि आणींदुसि पंहिंजी जान बि पेश कंदुसि सो हाणे तव्हां मां सां गॾिजी हलो जारी कयो सुभान अल्लाह खुदा के बाबा भी तकलीफ कोन नहीं मिलते जेरी बोले मां उते फटा सुभान अल्लाह वो मां का तो ईसा इनके फट हुआ वो तुम हम जायो अहल बैत अल्लाहुम्मा हाउलाई अहल बैत मुझा मोला या इमाम मोहम्मद का खास अहल बैत सुभान अल्लाह तमाम को अमीर सुभान अल्लाह जो होगा ना इसे माफ को जाने को मिल अंदर उठारे के देश वो इतना दबाश का आया है सुभान अल्लाह खातिर सही हलम था अरे ये नबी सही लगा बड़े प्यार किंग कयो कद एक दल हटाना पाज हजरत मोहम्मद के फरमायो हलिया तू पाजे नाले भाई के सजे हाथ मुबारक थो वाह खतर हुसैन हुसैन के फरमायो हलिया से पर सुभान अल्लाह पाजे नाले मोहम्मद करीम के खते हाथ मुबारक थो वफात मत तमशी
खल्फिही वजनाया तूरे जन्नत के नबी साईं फरमायो तो पुत्र फातिमा हलिया तो के बारे बाबे मोहम्मद करीम के चादर या ये मुतस्सिर वाले ये फराद का वठो वाली की जमशी खल्फा नबी साईं फरमायो हलिया हैदर उनके बजे रानी खातून जन्नत के चादर तस्हीर के फराद का वठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ना यार खुदा जो कसम अरे हिनन मुला के जाओ तो ये गाड़ी मार के छोड़ा दा बुलायो सुभान अल्लाह शाबाश पंचकन पाक सुभान अल्लाह पंचकन पाक सुभान अल्लाह दुनिया पे भी करने आए ये बड़ी पंचकन पाक बड़ी की है वक्त में वक्त नबिया फातिमा मासूमा अली फातिमा हसन हुसैन के लाए जाओ तो मुल्ले के जबर में कौन झलबा से असा पढ़े हुआ किताबन में तू मसनद इमाम अहमद बिन हंबल कनिया नबी फरमाया इन्ने मस्जिदी हाजा हराम वला कुल आई सिगरेट मिठाई व कुल जुनूब मिन अर्रिजाल इल्ला अला सुहबत अहल बैतिही अली व फातिमा व हसन बिन हुसैन मस्जिद में दाखिल भी हरे जवारी औरत पैदावारो मर्द मुझे मस्जिद में नथो अची सके सवाए मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये फरमाइश का काम कौन है वाजी अगर दवा के बाद आयो नबी फरमायो काफी औरत है जबानी ऐ दरबारो मर्द मस्जिद में दाखिल थी न हो सके हराम तसे सवाए मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन के माना ये पाक है न पंचतन पाक है ना भली सी इन्हनि जे वेठो बड़ी नथी सघे पर जही चौथी बारीअ में ये पंचतन पाक अंदर वेठल हिन भली सी ॿाहिरि उन्हीअ में अंदर कोट में भी दाख़िल थी नथी सघे ये सोचे जय नबी अली के वास्ते नबी फरमायो मन अहब्ब अलियन फक़द अहब्बनी वमन अहब्बनी फक़द अहब्ब अल्लाह वमन अबग़द अलियन फक़द अबग़दनी वमन अबग़दनी फक़द अबग़द अल्लाह सुभान अल्लाह नबी फरमाया कि अली का मोहब्बत कई जब रसूल का मोहब्बत कई नियत है तक खुश रखे
पाजे काउंटूने जगत के वास्ते तोरे नबी फरमायो तो इनका फातिमा फुल करते पूरी में फी सूरत लेकिन सियते हैया जवाहर बिहार फी फजाइल नबी के मुख्तार अल्लाह यूसुफ ने बहानी हदीस आ दिया नबी फरमायो तो मुझे भी फातिमा हो रहे पर इनके इंसानी शक्ल में तखलीक कयो वयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये हदीस में सोए रसूल फरमायो फातिमा ने लाए इन नफती फातिमा तो पूरा निश्चित लिल्लाह तहिद वलम ततकुश नबी फरमायो तो मुझे भी फातिमा इंसानी हो रहे जैसे कहते हैं है सुन आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये तो सब हो जो फातिमा के लगो जय बड़े में है मेरे करार जो करतार पुत्र हजरत इमाम हसन के फातिमा पे चली हो तो उन्हीं वक्त में दाई जगह खातून जन्नत बद हुई ना उन्हीं जो नालो हुई अस्मा बिन्त उमैस रज़ियल्लाहु तआला अन्हा जब ये फातिमा फेर होगा शहजादो जाओ कब बदत फातिमा बिल हसन फलम अला जहा तुमन यम वाले टाइम के वक्त में जेका और उनका नाम साहिब से दिया है मेरे पास वगैरह की और नहीं दिया काश साहिब नबी मां परेशान की तहरो जम न कदे करायूं न ॾिठुम हे चाहे ये न थे तो अॼु मुझे किसी में ॻाल्हि पइजी वञे अस्मा बिन्त उमैस जी जवे त मां दिल में फ़ैसिलो कयो त हीअ जेका बि ॻाल्हि कुझु थी आहे फातिमा जे बाबे मोहम्मद सां करे अचां जवे थी तकड़ी तकड़ी आई नबी वटि फकुल्त या रसूल अल्लाह पोइ मां अचे नबी साईं जे ज़ात बाबरकात खे अर्ज़ु कयो घोर वञाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी अस्मा इन लम्हा में फातिमा का दमन फिर है बंद फात तुझे बची ने फातिमा पैर लधाइन शहजादो तो जाओ पर और उनका जो मुबारे वक्त में जेका ॻाल्हि ज़ाहिर थी दिया है वो फातिमा का नतीजा मां परेशान हैरान थी वई आहियां तो सादा ही कहीं मौजूद फकान मोहम्मद को नबी फरमाई पर फरमाए तो तू परेशान नबी लब नबी ताहिरा तो व मुताहिरा मोजी वजरी फातिमा ने लगा रखा सुभान अल्लाह साद तो हसन जने का नूर करे जने हुसैन जने का नूर करे जने ज़ैनब जने का नूर करे जने उम्म कुलसूम जने का नूर करे जने मौसू जने का नूर करे जने सुभान अल्लाह खुदाए करे तो जेरा है हिन अंदर के जो तो ये पारा पाप में असा पाप के पाप कर रहा है सुभान अल्लाह बाकी वाले जगह महबूब जे शान जूं ॻाल्हियूं लिकाईंदऊं ऐं पंहिंजनि मोल में खे पढ़ाईंदऊं असांजो फलाणो खान हेड़ो टीणो खान हेड़ो क़यामत जे ॾियारे पादर ॾाढा खाईंदव रब चवंदव त पंहिंजनि खे पढ़ाई में जेके मुंहिंजा महबूब उन्हनि खे छॾियो ये सभु भेड़ा के खूनी के लंदन वेठा अरे लाउडरा करिएगा
बिजली हुई है हेलो खुश रखो उन्होंने एॾा ख़र्च कया जमाए हे चवनि मौलवीअ खे ठाहे जोड़े वहायूं न रोज़ रोज़ असां जलसा नथा करायूं भई असांखे टाइम ॾे त कुझु ॿ टे मिंट ॻाल्हाए ॻाल्हाए त मां ॻाल्हाइण जेका आयो आहियां पोइ फिंगर कोन आयो आहियां त गोदा को चंदा वठण आया आहियो दस्तगीर जा कंज खाधा में क्या था खाओ रे अॼु वाइदो कयो त ॾिखो वठी ॿार खे कॾहिं बाबनि ते पढ़ण जे लाइ मोकिलिया त क़यामत जे ॾियारे रसूलुल्लाह शफ़ाअत न कंदो सुभान अल्लाह जेका तो ॾिठी ॾाढी ॾिठे त खणी थो पेरे पवे अरे तो या तो भलो ये तो बड़े का भया अल्लाह खुश रखंदव महिरबानी कयो पंहिंजायो पंहिंजा थी त पेर न कढो पंहिंजा त पेरो न ॿोलियो हाय हाय सुभान अल्लाह हेलो हेलो सुभान अल्लाह मदीने के भाई जे पंज तन पाकने जो यो नूरानी काफलो जे बाहर जी हलियो तो पिटाई पी न सके सुभान अल्लाह जैसे रसा चल लगे जैसे सब रहा दिया भाइयों मन मुश्किल जा के ना तुर हाली दो है तो जुड़ा बने तो बड़े दुखी नबी के सजदा प्या करे सुभान अल्लाह नबी के मत गुरु को सलाम अपना प्या बने सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे कने को के दुनिया को बाबा को पूछे कौन को वो जे बाहर ना खुदा रो तो बाहर के बड़ा खुदा हो जा सुभान अल्लाह जब नबी के खुदा को रसूलुल्लाह आज भी नबी के खुदा ले सुभान अल्लाह ये भी राजा बता तो मोयो मखलूकात के तुझे लपन दी लोलो कादे चंदू कादे सजना तुझे चेहरे की चाचार गुलाम नबी हर हसदी ऐसी लिखे छावा भार सेठ नदा चाचे कान चंदन सरदार लदई छदी खड़ा सदको जामलीर है ईसाई के हुआ अक में अचे पहुची विया हाउनी मैदान ते महबूब करीम हलिया तो ही पई लगे ईसाई काथिया चंद्र जे चीरण वालो काथिया के वयन जगे मोटाण वालो काथिया हिप मुबारक सां मदीने जे खूह खे मिठे करण वारो इहा नर्म जी ॻाल्हि मां कंदो आहियां सुभान अल्लाह अरे हो जेको ईसाई पादरी करे आया हलंदो पंहिंजो चङो मुल्क त नबीअ जे हक़ में बददुआ कंदे आमीन असां चवंदासीं नालो हुयुसि उस्कूरीअ पादरीअ जो वॾो सईद क़ौम वॾो बीठो वाजो बोली बोली न हेॾो त मदीने वारो साईं ज़ाहिर थिए बेटा इनो चवे पियो कोड़े कमर उथरनि में ऐं शम्स सवादार पर के मुंह फिरी साहिल थिए रुगो पीर दीवार
अला करो तो मां जो अंदर साडे आयो आहे मुझी तक जदा कर कंदी इने के बाद मोट छुट्टी मिलंदी खुदा कंदो जो इन्हीं फिटाई के शहर के मतो तवा अमल कंदो तो दूध तनी खा लते जन की माहे मोहर मरी रहे पखाओ ते में साथ दिखा भाई पड़ा हा अते हाँ गनी जी छत के भगारा उधार कर दे अरे ये इन्हें के दुकान की बसवार पे छत तो के मदीने में दुकान बंगले तमामे तो आया आजकल जा अपा 15 और लेकिन मुझा बापा थाई कुछ पेलो खंड सही पेलो सही जेगी वाला जो नहीं ईसाई पादरी जी ने कहा सुने रसूल पाक के चेहरे अनवर पे पई अरे ने माने ने सुनो उन्होंने पादरी में ईसाई के तो जब जाए ईसाई चेंजी चेंज के कोई सूर्य सूरत मारो अच्छे तो मुबाहिलो इन्ने बात को थवा बेटा हां जब ने तो जाओ मुआशर रसाना ये बात लागे से शहर में है दुनिया जमात में ऐसी तस्वीर कहिया जो भी ईमान के बेपटी जारी सैयद मोहम्मद आशकरी शाह साहब जो कराए जब लख मारू मैदान को शब्द तो दस मारू देखे भी तस्वीर कर दो सुभान अल्लाह जो भी बात जी आप करे खरीदो एरा मखसूस शरीयत में बड़ा बड़ा इस्तेमा थीला बारी रफीउल अव्वल जकदे मिलाद मुस्तफा जी तीसरो थीलो तगड़ा आलिया मशहूरी शरीफ में आयो रफीउल अव्वल के आखिरी जुमा तीसरो थीलो जबर मारे को मुबारक सैयद बड़ा आयो साबी अजबी दिसरी थीलो सरदार फिर भाई बाबा दारे सैयद तगड़ा जाले राशिदिया से आलिया वो तो फिर समझ पड़ी वेती सदा सा बंदे में इश्क़वा खिदसी करे तो भगो असा था बिना गड़े कथा थला पे थला हलन था पर हेटे का से चले लाए वाला भाई मतलब कड़ी को क्या जो अच्छा खुदा तो क्या है ना मजे हमारे क्या था का मुझे बाबा जेदा गाल बताओ ठीक जब ने तो मुझे को क्षमा परवरदिगार जो मारे राज्य का दो दिशाओं वो तो फासिल दो चले सुभान अल्लाह ए जो दो दिशाओं सुभान अल्लाह हो जेदा गाल बोलो हे जमाना न चाहिए हां कई तमाई ने जबल के जोड़े सकदो लख मारू तो जोड़े सकदो जेदा जब तो क्षमा परवरदिगार जो यो ए पाप हमारो मोहम्मद छोड़ के मोहम्मद तबा के पुत तवा कयव इन के अहल फैसल आमीन कयव तबा जो सूर कोई दे पगली की वे तब सूर की वे तो पाकर भोला पड़ी वे तो अल्लाह की देखा आए जी हां देखा की देखा ली आए कि इन आखिर सवाल नबी तबा के
थियो न तव्हांजे घरनि खे पाणी लॻी वेंदो तेदाया बि कुझु थींदो चे हा जेकॾहिं इन फर्ज़ तमामु कया वेंदो जे अहल बैत आमीन चई न त क़यामत ताईं वरी हिन ज़मीन ते ईसाई बाक़ी न रहंदो वरी तव्हां कहिड़ी साईं घर में न ईंदो अगर अल्लाह ने चढ़ण पिया ईसाई खे जेको छा कयो चवनि छा कनि जेकॾहिं पाण जो बचाव करिणो अथव त मैदान छॾियो वञो इहे तेज़ वञो जेकॾहिं इहो पोयो मोहम्मद तव्हांखे सॾु करे त तव्हांखे पोइते बि ॾिसणो आहे मैदान छॾे भॻा हेॾो साईं खे सॾु कयो साईं ॾाढे था वञो भॻा त हुननि खे वॾे पाणीअ जो चइबो त बसि वञो चाहे भॼायो पोइ न ॾिसिजो पाण एतिरो फरमाइयो बि नदीअ जो मुबाहिलो कयो हो ऐं मां तव्हांजे लाइ सत दुआ कया हा मुंहिंजो अली फातिमा हसन हुसैन जो अमीन चवनि हा त क़यामत ताईं पार फटे छॾिया हुआ तव्हांखे ॾिसण में न अचे हा पर वॾा भाग अथव अलाए कहिड़े सारे सबबु वञो वञो जान बचाइण था वञो अरे दिलि ते हथ रखी असांजो वज़ीर वारो वारो कहिड़े पहलवान आयो जो चवे थो सॼी दुनिया जा पहलवान हिक तरफ़ मां ख़ुदा जो शेर तो इमाम हुसैन अली मकाम जे बहादुरी के शजाअत बयान कंदा कयो इहो इम्तिहान हुसैन को करबला में ॾियण आयो ताकि नबी जो दीन इस्लाम कुरान शरीयत बचाइण आयो असां मौजूदगी जूं ॻाल्हियूं बचाइण आयो मौजूदगी जा फटका बचाइण आयो मस्जिदूं बचाइण आयो कुरान जी तिलावत बाक़ी करण ते आयो नबी पाक अलैहिस्सलाम सलाम जे गुनहगार उम्मत जे लाइ शफ़ाअत जा दरवाज़ा खोलण जे लाइ आयो दुनिया जे लाइ न आयो हकीकी चाहना कतल माशूक से मरने इश्क न छोड़े मुख न मोड़े सुभान अल्लाह तोड़े से तलवारा खंडे जित बले खेलो तुम्हारी दे लगे उसे पन्ने पर सच्चा इश्क हुसैन अलीदा हजरत बाहू सिर देवे राज न फंदे
सुभान अल्लाह नानो मोहम्मद मुस्तफा निर्मल नबी नूरुल खुदा खालिस हीरो सुभान अल्लाह हुसैन जो मरतबा इमादवा हुसैन जो मरतबा इमादवा नबी जो समानवा पियो जयो मुझे हुसैन जो मरतबा इमादवा हुसैन जो मरतबा इमादवा नबी समानवा पियो जयो मुझे हुसैन जो मरतबा इमादवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा अन्या दुनिया में न हो आइयो सुने हुजूर मखाइयो साची रही हो ये तेरे को भगवान मुझे हुसैन जो मरतबा इमादवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा नबी जो समानवा पियो जयो मुझे हुसैन जो मरतबा इमादवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा सारी मदीन जो मीर थे सारों मत में शबीर थे सारी मदीन जो मीर थे सारों मत में शबीर थे हर को देसी है हुसैन जो मरतबा इमादवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा नबी समानवा पियो जयो मुझे हुसैन जो मरतबा इमादवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा जो नारो हुसैनवा रब जो प्यारो हुसैनवा जो प्यारो हुसैनवा जो कही हो कुर्बानवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा नबी जो समानवा पियो जयो मुझे हुसैन जो मरतबा इमादवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा जाने परवाह जफा करे जाने परवाह तो वफा करे जाने परवाह जफा करे जाने परवाह तो वफा करे पास कयो इम्तिहानवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा मुझे हुसैन जो मरतबा इमादवा इतनी साम समझनया दाहिरी दुख मेरी कुछ नया इतनी साम समझनया दाहिरी दुख मेरी कुछ नया थोड़ी हुसैन की दुनिया हुसैन जो मरतबा इमादवा
ते इमाम हुसैन आली मक्का मुझी तकरीर भरला सब यारो सुखी वो नंढड़ो अचे मथो साईं जो शहजादो और जो मदनी मोती ये बई हे मथो और वडी हिकड़ी सुखी अथव पोइ पंहिंजनि दोस्तनि यारनि खे पिंडियूं न ॾियो हे सुखी गिफ्ट कयो हे ॾियो वरी पंहिंजे मसलक जी ख़िदमत थी पवंदी तमामु ख़ुदा साईं ख़ुशि रखे हज़रत मौलाना गुलाम मुहीउद्दीन कादरी साहिब खे हज़रत मौलाना मुनीर अहमद कादरी साहिब खे रब्बुल आलमीन नवां सारी जमायत खे दस्तगिर बादशाह पीर जी कामल नसीब कई अथव इंशाअल्लाह ताला भैया कायम ऐं दाइम रहंदी अल्लाह सही आले जेके पंहिंजे बालनि खे का नेमत कंदो आहे उहो खुशी वधाए इंशाअल्लाह तबारक व तआला हिते हिकिड़ो तव्हां क़बर क़यामत में मदीने वारो तव्हांखे खिलराईंदो अल्लाह जो फरमा जेॾी महिल अहले सुन्नत वल जमाअत वारनि जो कहाणीअ जे कोरट में ज़मान रखंदो वकालत कंदो पंहिंजे भाग जे मथो विझूं कंदा हक़ थी वेठी हो बेटा झूठ न कोई जमीन होवे उठा कर नहीं को सुभारी भावे मूसा भावे खमीर होवे जेता फैसला अच्छा से हो जावे उनकी मोर में कोई अपील होवे रफीक मुकद्दमा वो क्यों हारे जिसके पासे मोहम्मद वकील होवे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जुमा सैयद शगोरे को बुलायो दुरूद सलाम